कोरोना वायरस सबब खैबर पख्तूनख्वा में 2 ॼणा फौत, मैदान शहर लॉकडाउन। सिंध में वधीक 3 ॼणनि में वायरस जी सुञाणप थी आहे। उन खां सवाइ सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान में कोरोना वायरस जा केस तेज़ीअ सां ज़ाहिर थियण बाद मुल्क अंदरि कोरोना वायरस जो अंग वधी 300 ॾांहुं थी वियो। मुल्क जे वॾनि होटलनि खे कर्टीना सेंटर्स में तब्दील करण जी तजवीज़। सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां कोरोना वायरस खे रोकण जे लाइ हर क़दम खयां पिया वञनि, जंहिं तहत मुख़्तलिफ़ शहरनि जे अस्पतालनि में कर्टीना वार्ड क़ाइमु कया विया आहिनि। पंजाब में अवामी हंधि बंदि, सरकारी आफ़ीसनि में शहरनि जी दाख़िला ते पाबंदी। पंजाब में कोरोना वायरस जे केसनि में वाध सबबि हिफ़ाज़ती इंतज़ाम वधीक सख़्त कंदे समूरियूं आफ़ीसूं बंदि कयूं वयूं आहिनि। भारत में कोरोना वायरस जे शकी मरीज़ 7 माड़ इमारत तां टपो ॾेई आपघात करे छॾियो। रिपोर्ट मूजिबि डॉक्टर्स वायरस जे ख़दशे ते नौजवान खे कर्टीना में रखियो, संदसि टेस्ट लाइ नमूना वरिता विया, जंहिं दौरान नौजवान कमरे जी अस्पताल जी इमारत ते 7 माड़ तां टपो ॾेई आपघात करे छॾियो। ऐं सिंध हुकूमत जे हुक्मनि बाद सखर शहर में लॉकडाउन। सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस सबब कराची समेत सिंध अंदरि शहरनि खे लॉकडाउन करण वारे हुकुम बाद सखर में बि सरकारी आफ़ीसूं मुकमल तौर ते बंदि कयूं वयूं आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट